खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। झुकी हर जाए ते रब खे करे सजदा त सघजन था। झुकी हर जाए ते रब खे करे सजदा त सघजन था। झुकी हर जाए ते रब खे करे सजदा त सघजन था। मगर रुतबन सां सजदन लए ॾिनी अल्लाह मस्जिद आ। मगर रुतबन सां सजदन लए ॾिनी अल्लाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। बुराई ॾे वठी वींदड़ सॼी बाज़ार वींदी आ। बुराई ॾे वठी वींदड़ सॼी बाज़ार वींदी आ। बुराई ॾे वठी वींदड़ सॼी बाज़ार वींदी आ। सॼी दुनिया जे जायुनि मां भली वल्लाह मस्जिद आ। सॼी दुनिया जी जायुनि मां भली वाह वाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जे इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। कलीसा में न मंदर में, न मैखाने न गुलशन में। कलीसा में न मंदर में, न मैखाने न गुलशन में। कलीसा में न मंदर में, न मैखाने न गुलशन में। सुकूने कल्ब माणण लए जगह वल्लाह मस्जिद आ। सुकूने कल्ब माणण लए जगह वल्लाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर, संदस दरगाह मस्जिद आ। विसारे सारे आलम खे झुकन मोमिन था मस्जिद में। विसारे सारे आलम खे झुकन मोमिन था मस्जिद में। विसारे सारे आलम खे झुकन मोमिन था मस्जिद में। खुदा जे शान जी हिक तरह सां सारा मस्जिद आ। खुदा जे शान जी हिक तरह सां सारा मस्जिद आ। इहा ई जाइज़त सरदार ऐं नौकर बधा बाना। इहा ई जाइज़त सरदार नौकर, इहा ई जाइज़त सरदार ऐं नौकर बधा बाना। इहा ई जाइज़त सरदार ऐं नौकर बधा बाना। इहा ई जाइज़त सरदार ऐं नौकर बधा बाना। सिफ़ुन में एकता जो रंग रखंदी वाह मस्जिद आ।
सफ़ुन में एकता जो रंग रखंदी वाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर संदस दरगाह मस्जिद आ। इहो मेहराब मरकज़ आ मथो टेकण मुवाहिद लई। इहो मेहराब मरकज़ आ मथो टेकण मुवाहिद लई। इहो मेहराब मरकज़ आ मथो टेकण मुवाहिद लई। मंझां मेहराब काबे जी ॾसींदी राह मस्जिद आ। मथां मंझां मेहराब काबे जी ॾसींदी राह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर संदस दरगाह मस्जिद आ। खुदा खुद पाक मस्जिद पाक रब जी पाक आ पूजा। खुदा खुद पाक मस्जिद पाक रब जी पाक आ पूजा। खुदा खुद पाक मस्जिद पाक रब जी पाक आ पूजा। रफ़ीक अहमद जे तक़वा जी सिधी साञाह मस्जिद आ। रफ़ीक अहमद जे तक़वा जी सिधी साञाह मस्जिद आ। तॾहिं ईमानदारन जी इबादत गाह मस्जिद आ। खुदा मौजूद हर हंद पर संदस दरगाह मस्जिद आ।